नाज़रीन, सिंध पुलिस तरफा क़ौमी क्रिकेटरनि खां रिश्वत वठण जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। क़ौमी क्रिकेटरनि सोहेब मक़सूद ऐं उमर यामीन तरफा बेनज़ीराबाद जी हदुनि में फ्रॉड जी निशानदेही कई वई आहे। रांदीगरनि सोशल मीडिया ते पोस्ट शेयर कंदे चयो आहे त खुशनसीब आहियूं जो सिंध में न पर पंजाब में पैदा थियासीं। हाईवे ते सफ़र दौरान सिंध पुलिस 12,000 रुपया घुरिया ऐं न ॾियण ते थाणे ते हलण जी धमकी ॾिनी वई। क़ौमी क्रिकेटरनि जी निशानदेही ते IG रिफत मुख्तार नोटिस वठंदे DIG शहीद बेनज़ीराबाद के जांच की हिदायत करे छॾी आहे। IG सिंध चयो आहे त वाक़े में मुलविस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध पुलिस तरफ़ां क़ौमी क्रिकेटरनि खां रिश्वत वठण जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। क़ौमी क्रिकेटरनि सोहेब मक़सूद ऐं उमर यामीन तरफ़ां बेनज़ीराबाद जी हदुनि में फ्रॉड जी निशानदेही कई वई आहे। रांदीगरनि सोशल मीडिया ते पोस्ट शेयर कंदे चयो आहे त खुशनसीब आहियूं जो सिंध में न पर पंजाब में पैदा थियासीं। हाईवे ते सफ़र दौरान सिंध पुलिस 12,000 रुपया घुरिया ऐं न ॾियण ते थाणे ते हलण जी धमकी ॾिनी वई। क़ौमी क्रिकेटरनि जी निशानदेही ते IG सिंध रिफत मुख्तार नोटिस वठंदे DIG शहीद बेनज़ीराबाद खे जांच जी हिदायत करे छॾी आहे। IG सिंध चयो आहे त वाक़े में मुलविस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे।